जोड़े पई ऐं मां जॾहिं खां जेको ॿुधंदी पियल आहियां हिननि जी हिन जदोजहद जे लाइ त इन करे मां पाण कोशिशि कई त पाण अचां ऐं यकीन कयो मां हिते आसे पासे में जेको माहौल थी ॾिसां जेके मां ज़मीनूं ॾिठियूं आहिनि बिल्कुलु वीरान लॻियूं पियूं आहिनि बंजर ऐं मां हितां जी उन्हनि बस वारनि खे तव्हांजे चैनल जे तवसु सां चवंदमि त ख़ुदा जो वास्तो आहे हिन ग़रीबनि ते रहम कयो हिननि ग़रीबनि जे करे तव्हां ऐवाननि में वेठा हो तव्हां ऐवाननि में हिकु दफ़ो न बार बार ऐवाननि जी उन्हनि असेंबलियुनि में उन्हनि ते इक़्तदार जा मज़ा था वठो हिननि ग़रीबनि जे करे हिननि ग़रीबनि जी ज़िंदगी में एॾी तकलीफ़ूं जो पीअण जो पाणी कोन्हे को ख़ुदा न ख़ास्ता कंहिंजो प्यारो मरी थो वञे त उनखे गुस्ल ॾियण लाइ पाणी कोन्हे वरी आबादकारनि जे लाइ जेका ज़िंदगी खां अज़ाब कई आहे गैर क़ानूनी धिका जेको पूरे बदीन में आहिनि जेका फुलेली कैनाल आहे रोड़ी कैनाल आहे जेके बि आहिनि उन्हनि सभिनी ते जेके गैर क़ानूनी धिका आहिनि इन धिकनि खे ख़तमु करण जे लाइ जदोजहद आहे इनशा अल्लाह ताला मूंखे लॻे ईअं थो जेको मां बदीन में अची हितां जे माण्हुनि जी जदोजहद ॾिठी आहे मूंखे लॻे थो इहा जदोजहद लॻे ईअं थी पूरी सिंध में वखिड़िजी वेंदी छो जो सिर्फ़ु बदीन में इहो न आहे ॿियनि इलाइक़नि में बि इहो ज़ुल्म पाणीअ जी जेको पुछड़ी जो आबादगार आहे उहो त शायदि पंहिंजे लाइ हुनजी ज़िंदगी तंग कई वई आहे त पुछड़ी जे आबादगार खे इहे पाणी न मिले बाक़ी मथे मथे जेके वॾा वॾा ज़मींदार आहिनि उहे हुनजो पाणी चोरी करे पंहिंजी ज़मीनूं सैराब कनि सो मां असेंबली में आवाज़ु खयो बि आहे पर हाणे जेको मां अखियुनि सां ॾिठो आहे उन्हनि जेके शिदत मां ॾिठी आहे हिते तकलीफ़ूं ॾिठियूं आहिनि उनखे मां वरी असेंबली में वञी इनशा अल्लाह ताला ज़रूरु रेज़ोल्यूशन जी सूरत में कंदमि ताकी उहो करारदाद पास थिए उहो सिंध जी तारीख़ में सिंध असेंबली जी तारीख़ में इहो वॾी ॻाल्हि थी वेंदी त बदीन जे ग़रीब माण्हुनि जे लाइ इहा करारदाद आई आहे हाणे मां ॾिसंदमि तव्हां सभु बदीन वासी बि ॾिसंदव जेकॾहिं उन करारदाद खे गवर्नमेंट जे तरफ़ां न कई वई ऐं उनखे न ॾिनो वियो त पोइ सम्झी वञिजो त केरु केरु इहो सभु हिन में शामिल आहे सो हाणे इहो इम्तिहान आहे इनशा अल्लाह ताला वञण सर जीअं इजलास हाणे कॉल थींदो 15 तारीख़ ते 15 मई ते मुंहिंजी पूरी कोशिशि हूंदी त बदीन जे उमेद थी कयां त तेसिताणी हिन जदोजहद जो को न को हल निकिरंदो इहा उमेदु आहे मूंखे त 15 मई खां अॻु में हे जेतिरी लॉन्ग मार्च थियूं आहिनि जेतिरी